हिते नासरमा खे अहम ख़बर ॾींदासूं त नंगर पार्कर जे ॻोठ गुडड़ो चारण में भारत खां आयल लंगूर खे मारियो वियो आहे। रिटायर एहलकार नसीर कुंभार लंगूर खे गोलियूं हणी मारे छॾियो आहे। नासरमा खे ॿुधाइनि पिया इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त लंगूर 2 महीननि खां ॻोठ में तरसियल हो, घरनि जे वणनि मथां घुमंदो रहंदो हो। इहा अहम ख़बर आहे। नासरमा सां शेयर कयूं पिया। नंगर पार्कर जे ॻोठ गुडड़ो चारण में भारत खां आयल लंगूर खे मारियो वियो आहे। वधीक नासरमा खे इन हवाले सां ॿुधाईंदासूं त रिटायर एहलकार नसीर कुंभार लंगूर खे गोली हणी मारे छॾियो आहे। जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त लंगूर 2 महीननि खां ॻोठ में तरसियल हो, घरनि जे वणनि मथां घुमंदो फिरंदो रहंदो हो। जी नाज़रीन, अपडेट करे रहिया आहियूं अव्हां खे अहम ख़बर जे हवाले सां। नंगर पार्कर जे ॻोठ गुडड़ो चारण में भारत खां आयल लंगूर खे मारियो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अख्तर समो खां। अख्तर, छा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी, नंगरपाल ॻोठ गडड़ो चारण में इंडिया जो बॉर्डर पार करे महिमान थी आया लंगूर के रिटायर रेंजर एहलकार नसीर कुंभार गोलियूं हणी मारे छॾियो। वॾे पुछ वारो लंगूर 2 महीननि खां ॻोठ में तरसियल हो, कंहिंखे नुक़सान वग़ैरह न पहुचाईंदो हो। असां उनखे खाधो ॾींदा हुआसीं। लंगूर ॻोठ जे घरनि वण मथां घुमंदो फिरंदो रहंदो हो। लंगूर इंडिया जो बॉर्डर पार करे ॻोठ पहुतो, जंहिंखे ॻोठ जे रिटायर एहलकार 2 गोलियूं हणी ज़ख़्मी कयो, जंहिं ते तू भटकी मरी वियो। असां अहिड़े इतला वाइल्ड लाइफ खाते जे अमलदार खे बि ॾिनूं, पर हू हिन वक़्त ताईं अञा न पहुता आहिनि ॻोठाणा। सिंध टीवी न्यूज़ पारां लंगूर जे मारजन जे हवाले सां डिप्टी कंज़ीवेटर रियाज़ अहमद सां राब्तो कयो। हिन ॿुधायो त लंगूर खे मारंदड़ केतिरो बि बासर हुजे, पर खेसि हरगिज़ बख़्श न कयो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अख्तर समो अपडेट करण जे लाइ।